सा 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 गे 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 सा रे गा सा सा समझाए से नहीं लगे ये तो जेनी भी भड़बा कर कुटो घर में लगाए थी घर को शैतान जा पुट रहे कहर को पे आसान जाओ तो तड़का लगा प्यान ईदन ते मानो ईदन मादन ते पुजी गया एक गायन में लगा प्यान जल्दी कर कपड़न में गठ बिचो अम्मा गिदो ताया जल्दी कर कपड़न में गठ बिचो आया यो पहलवान का दे निभागो चल के है तुम्हारा निभागा जल्दी कर कहर को हलवा निभाते हल्लो अम्मा हण या लबाड़ हण कुत्ते आ रही दूर के लल्टन में गट बिधोया ना वो हे दे निमाजा निकरी वही होते निमाजा गाय यो पी बारो कर रही है कुत्ते यार रेडी हूं कुरान को पुजे और आसान थी गया होते इन दुकान में खलका पुजी वही होने निमाजन जो ताके कुछ है ही ना पुत्र जने आते मोर पुत्र जने आते हां सजोड़ो मुतारी जाए न मुंजोड़ो ये हा का तेरा बच्चा मकाऊ दिचे मखे शर्म न तो जाई मुर्सके दिचे काऊ बदमाशी हां बदमाशी पढ़े डाढ़े भी बदमाश होयो बदमाशी हमारे सही बचाए न बचाए हाँ बाबा बस तैयार होने ते आए मुसलमान आ जाते के फर ही न थे पुत्र गेने आते बड़ा निभागा जनरा अरे ने बवाली अरे काने दो मूल काई मने शर्म अचई तो है आवत है अब आओ थरो कम चक्कर नहीं मोटी दो कम आई त जदी भी को कम हुआ निभागो पे नमाज पढ़ो तो ई त जदी हिकुड़ा जी नमाज पढ़ता क्यों सब बाहर के जड़ायो नमाज ई त जी हिकड़ी हुआ तो तू वनी तो न पढ़ना बाकी बच्ची कही जो मां पढ़ा अरे ई त जी नमाज मुसलमान न पढ़दा होता मां के मां सब फेंको क्यों मां नमाज पढ़ा न पढ़ो पढ़न जो शुक्र न बचारे पढ़न अच्छा के मौला कमई माफ करे छजान इने जे करे त जन्नत जी बूटी असां जे लाइ लथी पर चवंदा आहिनि त जन्नत जी बूटी भंगा जो जका अचाते डंगा भंग पी तू भंग पी कादिर कलंदर मत सगी कादिर कलंदर बाकी भी काफल तो कर अरे बाबा अब मां कपड़ा पाया था तो नमाज देता चक्करा वो या तो सुबह ला को कपड़ा न पाता 55 मिनट में बस मैं अकेलो बाबा अम्मा बड़े भी हूं तो कुछ ख्याल करे ख्याल क्या सब ने माना मुझे लाए कठू क्यों उठने भागा ओ बाबा इधर जी करती दे भाला दे वनी मां को वठ चलो तू भाई हमारे मां वनी इधर नमाज पढ़ी चा हे जे के न हिनन में मौके पालन जो मोवाली के अंदर भरी गई हां इहो न पढ़ दई ओ चंद्रो होते में भागो बाकी बदमाशी अम्मा अरे मोहा हाई खड़े से खाली बड़ा भी हुई हल नमाज दे हां हल बदमाशी अरे अल्लाह तो अल्लाह ओ मां बाबा दवाई मला को सही दो अजिया के चौको सही कही आपे तोड़ी चवा पई भेणे के ताने पैसा यूं अटने के सहन जो करे बुलाई वनी अम्मा जी अबा मोर पीगो बड़ी सुठो छो अबा सजो जे तो मोले वाली गाड़ी हने ले तो करे तो दस में दिला ई को तरी जो पीवा ता के सही पे करे कहां भी खड़ी सुधरे लो ई त लगी पया सयूं लभन कोन बाकी नमाज ते वञ हजारों कम कर अदी सयूं खणिया
कोकर को जुगात आस्ते अदा आस्ते अरे अब्बा छो क्या बढ़ाओ अरे पई घर खाओ भी पई मन खोड़ा अच्छा तो भांगो न खाइदो ए गाइनो अने तो लच्छो एडी कुकुड़ पंजा पंजा अरे माथे कुकुड़ बाते ने बाबा तो के ढूंढा तो कुकुड़ बाते लते भेण बिखले पई वडो डी वा कुछ सुधराओ मु तो भांगो न खाइदो ए सुबुह जो निंद्रा में उठी राग में जा मुझे मत के नचो खराब कर दे मां पे लो खंदो और मामा जो के मुझे ऐसो आती खाई आई अरे मां जो ऐसो अरे मां जो अरे मां जो जान तो चला अरे बे या ए कोई ना तो हफ्तो करना तो खाए दे हफ्तो धनु अजो आहे पंजरी काई कटी है पंजरी अतो पिट्रो पेट हेडो थुलो मुनी कोन थो अदी बाबे भांगो जो भरिया अरे राजा नो भाई साल अदा छॾियो अभियान मूंखे ॾियो प्लेट खाइण ते बस पेट में सूर विझंदो थुलो दुंबो अरे पाने पी तो खावा को तुझे पी तो खावा था मुंडो पी तुंडो पी ना है मुका नहीं तो आबा को तुझे करे तो मुराने तो मादन को मच्छरे का बस बाहर रिद्धन अरे ओरे मतदान सन वाले तक कर तो बाजू थक के तीनी दे हन तक कमा करे चल अरे मन तक से कया हजो ने कौरो खयो तो वती तब मुरी न थो अरे कौरो जो कया करी तुझी मां काल से कया मानू मुके चाचा चवन बाने के कब्जी आ जाए अरे भागो तो वने अरे कभी तो कब्जी हो जाए यार तो सब और भागो ना इना का जाम के दो मुका जामा बने बदमाशी है केरा हन हन तो अरे कोठा बड़ो आ बदमाशी भाई मामा ने पी जो खावा कोई ने जे पी तो बस ये जो खावा भागो मवाली सरकार दादी मारे पे चुप क्यों चुप सफा चुप मां तो विदाई कोने तो मान तू माता ने तू के माथे तो मा कपड़ा पाया तो माता के बोल ओदा ये चापड़ा अबा तू मां चा पियो तोड़ दो हां ही पुछ वीरी पियो तो नमन छोड़े अम्मा चलो छयू पो खाओ पर नमाज पढ़िए तो हजो मोकारो घर जो अरे मां त तोने मोकलियान पई पर मुआ सैन ते विड़ी पिया कुत्ता हो जा छेन दे बड़ो बा कोन बिठो है ही तो वीरे लुंडू न बाबा ते मले पछी अल्लाह जो कसमा मां जो जुआ भी तोने जरूर पई तोरे कहां नमाज माने न पढ़ दो नमाज असा जे पीऊ करी पढ़ी जो असा पढ़ू मां पढ़ी आवा हने और बाके करे बाके या खबर है तो मस्जिद में चप्पल चोरी करे आवा अरे ठीक है अरे अबा तो वीडियो वा नहीं जानी अबा ही पानी ये है पते तुझे मां के ना बापू बदमाशिया मारी अबा अम्मा है अम्मा अब्बा खेता न पुटना सजो पाड़ो तो दिसे हो तरी सो मरी रसो ई ते जे ओडे संदे दी मुझे घर में दचुआ कहर पएव को खुशी कोने व घर में मां छा कया आसान जा टणका लगा आज जो है त मां छा कया मुआ माया अम्मा दी अम्मा अबा बे बाबा बाबा बे त मुंह धोराया हलवानी कपड़ा पाए बच्चे नमाज पढ़ी आए ना इज्जत थी वही ना बच्चे हाने कावड़ जकी कावड़ हां तू भी वाली नमाज पढ़िया जल्दी बन पढ़िया मुके मतलब ना पो मोकलो तो पढ़िया जी बच्ची काले नमाज खत्म थी भाई आ जकी हुई पढ़िया ब्या हां ओ गाली आई ए पाजो छतो जो पाड़े वारो है ना वो बाहर चाट कर दिया रुपयो गीदे में कोने
को 50 जो नोट तने जल्दी अमा टोपी काढे भाई मुझी ये टोपी अरे खबरदार तू मुझे टोपी में हाथ टोपी ओ बदमाश खबरदार जो अम्मा जो नालो खयो थई माने नाले खाना था जब सही त चवाई पे मुआ वडे दी दी कोन चुप तो शर्म कोने ई तारडी तो बस करे वे हो मां त चप्पा चिप्पा में ने बुधा मां त 4 ॾींहंनि खां पोइ मां वेंदुमि हे मुंहिंजा जेके पुट थी न मुंहिंजो चना तो खणंदा बीमारी खे ॾींदो मुझो वाई जो ख़ुशि थी वे छो मां ॾिसे नथी मूंसां हशर छोड़ी वञो जे बाबा मरे तो मिलकत जो हिस्सो मिलंदो अञा हो काॾे विया ॿिया हे काॾे विया आहिनि बाबा काॾे विया आहिनि बस बाबा तू नमाज पढ़ी आए न हा पढ़ी आहे मुंहिंजी मां त हा त हाणे नमाज ख़त्म थी वई न हाणे कावर झकी कर ईद जो ॾींहुं आहे न हाणे खिल कर बाबा ओ बाबा ऐसे किल किल किट 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 बाबा अच्छा अच्छा ऐसे वरी हाणे छा आहे अम्मा कावड़ छो थी करें कावड़ न कयां त ॿियो छा कयां गुलनि जा हार पारायां अम्मा सद तॾहिं कयो मां जो ॿाहिरि वञे थी त कंहिं पाड़े मां खीर चुको वतियूं आहे चांहि कयूं जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदी आहियां पहिरियों तुंहिंजी रड़ खटा कंदी आहे अम्मा कावड़ छो थी करें मां सोचियमि जे ॿाहिरि वञे थी त पाड़े मां खीर चुको आहे न चांहि पीअण जो दिलि थो करे मुंहिंजो चांहि ते तो दिलि करे बाबा तूं के कम जो त आहीं न बाक़ी जीअरो छो आहीं अरे चई छा थी पीउ खे मरण लाइ थी चई बाबा ॻाल्हि कयां चिटी जंहिंमें भितर न मिटी तो जहिड़े पीउ को त खट खाली भली आहे अम्मा तूं ॻाल्हियुनि में वक़्तु छो थी विञाए वञ कंहिंखां खीर चुको वठी आ पाड़े मां चङो हाणे चङो इज़त खोड़ थी हाणे मां हलायां थी राणी खीर चुको इज़त कुर्ब घर में जाम इंसान खाधे जो बुखियो खैर आ पटको लथो इज़त त बची मूंखे बि जे त मिस्री वठी आ फूतने जूं टिकियूं वठी आ फोटा वठी आ मूंखे बदाज़मो थी पियो आहे एॾो थी खाए जे माण्हू खाए त माण्हू ई मरी वञे हिन ते असर ई कोन्हे पर मारी छा कंदुसि कहिड़ो अखर वठंदो मां वञा थो का कची सरहद थो करियां कुटे सुटे चूरनि बूरनि विझी दाणा हेॾा होॾा करे चवां थो खाए फकी मिली अथई 50 रुपए जो मखर केर आई अरे निंड फिटाए छॾी अथई ईअं हथ हणी चई तो केरु आहीं मोतबर थी वियो आहीं हा ॿुधाए केरु आहीं अतुर अरे अतुर अरे खुशबू त कोन थी अचे खुशबू कोन थी अचे सिधो सोचो तोखे नक कोन्हे को अरे तूं मुंहिंजे मथां टोकूं थो करें टकूं थो कयां मूंखे थींदो तो में खुशबू कान्हे छो खुशबू नज़र कोन थी अचे न खुशबू नज़र ईंदी आहे अंधा ख़बर पए कर खुशबू नज़र ईंदी आहे चङो भला ॿुधाए छा कंदो आहीं पिटको कंदो आहियां पिटको छो भला पीउ मरी वियो अथई छा छो तोखे तकलीफ़ आहे लाशनि ते रोअंदो आहियां अरे लाशनि ते इहो त असांजे मुल्क में रवाज ई कोन्हे इहो त इंडिया में आहे अरे चरिया असांजा सिंधी ऐं पाकिस्तानी माण्हू सदाईं हलंदा आहिनि कापीअ ते ॾिस न तूं बि पंहिंजो पाण खे मोतबर थो सम्झी सिंधी सलेमी भला कपिड़ा छॾे अंग्रेज़नि जा कपिड़ा पाए वेठो आहीं सॼो पंहिंजो पाण खे पाचके में विधो अथई ऐं लंघंदो हूंदे माण्हू चवंदा जेको मंगण हारानो शरण लोॾींदो हुते
हे वरी पाण खे मोतबर थो सम्झे हर माण्हू कापी थो करे अरे तूं वरी मूं ते टोकूं थो करे टोकूं थो कयां ईअं कंदुसि पोइ थो था ईअं कनि इन करे अछा बि पंहिंजी रोज़ी शुरू कई आहे अॼुकल्ह कंहिं वटि टेम ई कोन्हे जंहिंजी कुरारी या कुरारो मरे थो न रोवण लाइ बि तयारु न आहे उन जे लाइ बि मूंखे घुराए चवंदा आहिनि लाश ते रो पोइ मां ईअं रोअंदो आहियां ॼण मुंहिंजो ॾाढो गुज़ारियो हो पर पैसा मिलनि था न रोज़ीअ जे करे सभु कुझु करिणो थो पए अरे पोइ हलो मुंहिंजी ॾाॾी जे लाश ते हली रो तूं केरु आहीं मां केरु हा? आहियां मां हाकिम आहियां कंहिंजो पुटु आहीं मां ओ, सलीम जो अरे सलीम मुंहिंजो यार पोइ पहिरें ॿुधाई आहे न चरिया अरे त पोइ मूंखे कहिड़ी ख़बर त तूं बाबा जो दोस्त आहीं हा पहिरें जो यार आहे भला हाणे ॿुधायो मैं हाणे हली भला रो यार मां नथो हली सघां वरी छा थियो पहिरें ॾे मुंहिंजा अॻ में ई 3 लाख जा पैसा रहनि हाणे हीअं करे हाणे हल मां पैसा ॾींदोमांइ न न न अॻ में पहिरें मूंखे घुरायो हिकिड़े लाश ते ॿिए ते टीं ते रोई रोई मुंहिंजूं वाछूं फिरी वयूं हुन अञा कर्ज़ न लाथो अथसि पहिरियों कर्ज़ लायो पोइ हली तव्हांजी ॾाॾीअ जो रोवंदो तेसी ते ॾाढी धप करे वञे बाबा ॾाॾे सां मुंहिंजो छा वञे पहिरें मरे त भला पार कढंदुसि न मां सिंधीअ में अंग्रेजी में पंजाबीअ में सिराइकी में हर क़िस्म जा पार कढंदो आहियां ॾाॾे सां मुंहिंजो वास्तो कोन्हे अरे बाबा चयुमि न कर्ज़ कीअं लायूं हल ॿुधाए भला कमाए ला कीअं लाईंदो जवान पुटनी पीउ जो कमायां भला ॿुधाए कीअं कमायां नौकरी बोकरी कर पोइ हीअं कर भला तूं पाण वटि मूंखे नौकर रखो मूं फैक्ट्री खोली आहे हिनखे मां नौकर रखां मोतबर अरे हा हीअं कर मूंखे रख पाण वटि नौकर मवाली जी चवंदा माण्हू वॾी इज़त आहे वॾो शान आहे वॾी हीअ इज़त आहे पोइ हाणे नौकर तूं मूंखे रखो न वॾी इज़त थींदे सफ़ा हर को माण्हू नवाब सॾी तूं नवाब ॻाल्हि वाह जी कई पोइ पघार घणी वठंदे 20,000 नौकर जी 20,000 पघार हा अॼुकल्ह नौकर मिलनि ई कोन था कुझु रिआयत कर भला इहो ॿुधाए तूं घणे में रखंदे मुंहिंजा ताने 450 3 लाखनि जा 150 फी लाश ते रोअंदो आहियां मां उहे कर्ज़ लायो इन्हनि पैसनि में लोड़ त पोइ ठीकु आहे ठीकु आहे तूं नथो मुणे मां तुंहिंजो 450 में नौकर थियां थो पोइ उन्हनि में कर्ज़ लही वेंदो पोइ त मुंहिंजी ॾाॾी जे लाश ते रोईंदे न त पोइ तूं मुंहिंजो नौकर मां तुंहिंजो मालिक पको मां तुंहिंजो नौकर तूं मुंहिंजो सेठ मां तोखे सॾु कयां तूं मुंहिंजी इज़त कर नौकर अरे छा आहे अरे मालिक सां ईअं ॻाल्हाइबो आहे अरे पोइ तूं नौकर न चओ न जेको कमु हुजे उहो ॿुधाए न मां चवां नौकर तूं तो जी ईअं मुंहिंजो हां बि ठरे न हा ॿुधाए नौकर जी यार मूंखे ज़ोर ॾे मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे मुंहिंजी टंग में सूर मुंहिंजी बाह में सूर मुंहिंजे बुत में सूर ॾाढा सूर आहिनि यार यार पोइ तुंहिंजे हीअं सॼे बदन में थक आहे पोइ हिकु ई भला ज़ोर हुजाए हिकिड़े ज़ोर में यार ही तो माहिर आहे बस हिकिड़ो ई ज़ोर ॾे कंहिंखे पुछो ज़ोर ॾे अरे भुलिजी वियुमि हथ मुंहुं चो वरी बाह पंज खां पुछो ज़ोर ॾे चङो हाणे टंग खे ज़ोर ॾे अरे वाह शींहं पुट पंहिंजी टंग खे लॻो पियो हुई हे मूंखे ज़ोर थो ॾी अरे मां बि चवां पियो मुंहिंजा थक तॾहिं था लाइनि यार बस पहले मुंहिंजी जान छॾ मूं तोखे कर्ज़ माफ़ कयो मुंहिंजी जान छॾ कर्ज़ माफ़ कई अरे हा कर्ज़ माफ़ कयो मैं हाणे हली जान छॾ कर्ज़ माफ़ कई अरे चरियो आहे छा 3 दफ़ा चवां त कर्ज़ माफ़ कयो मैं हाणे ॾिस 3 दफ़ा शरीयत में हूंदो न हाणे 3 दफ़ा तूं माफ़ कयो हा। हाणे कर्ज़ माफ़ थी वियो ठीकु ख़तमु, आहे ख़तमु। हाणे मुंहिंजी ॾाढी तेली रो नहीं सही अरे हे त बेवाजिबी आहे न तूं पाण चयो न त 3 दफ़ा माफ़ थी वियो कर्ज़ हाणे जेको हल हेरे बि त जे ॿुध त न हेरे हलो मारे विधई था ॾाढो ॾिंगो छोकिरो आहे हा 2 मिंट तव्हां वेहो त मां हिनजी ॾाॾीअ जे लाश ते रोई अचां पोइ वरी कचहरी कयूं हल हेॾे अञा त मां जवान अञा त मां जवान शीशा तो भॻे शमू शीशा छा त जवानी ते हीअ जेका हूर परी हीअ त तुंहिंजे नसीब में मिड़ई ऐं किथां आई न त अञा त तूं ॿार ॾाढ़ी अटो ख़राब माण्हू सही चवंदा आहिनि छल न ख़ुदा हिन उमिरि में कंहिंखे ख़राब करे
पंज पुट थी कुझु पुटनि जे बारे में बि सोचो अथी ऐं हिकिड़ी न्याणी लाडली थी नंढड़ी उन जे बारे में सोचो थी रुगो छड़ा अलाए छा रंग हया अथई हे कारा हण हणा माट माट अञा त तूं नंढड़ो आहे बुड्डू वञी काथई वो तो मूंखे नज़र ई अचे थो हा ॿियो न तॾहिं छा हा हा छा नज़र अचे थो छा ॿुधाए मोआ मूंखे ॿुधाए हाणे छा खणो, थो नज़र मथो न हणो। अचे? बाबा छो था विड़ो तव्हांजे जहिड़े कटाई घर जो हाल आहे मां तो बिना अम्मा ॾिसे थी पई करे ॾिसेसि कमु कोन थो अमर तू बि छॾ तूं पंहिंजो कमु कर बाबा पंहिंजो कमु करे हा मां तूं बि मूंखे चओ पंहिंजे पीउ जा प्रकार कोन पई ॾिसे मुंहिंजो ई क्रोध आहे छो न चए आखिर मुंहिंजी हिकिड़ी न्याणी आहे छो न चए तूं जन पुटनि वांगुरु न आहे अरे तुंहिंजी न आहे मुंहिंजी बि आहे मोहन उतर देना छल ना बा आहे न त खणी छड़े थी हा मां अञा पिण नंढो आहे राति जो आयो आहे वक़्तु बहाणो आहे उन तरह से अच्छी गाड़ी रंग जो चुप कर हणे न वटो वरी मथे आ बदमाशी जवान पुट काॾे वई हुई हैं? को घर में मानी टुकुर आहे कोने को मुआ वई हम पाड़े में जॾहिं रिलियूं पाड़े ठाहींदमि त तव्हांजो पेट पालींदमि न हाणे बस बस घणो मथो न खा जेको कुझु मिल्कियत हुई तहां ते ई त लातम कहिड़ी पिड़े जी मिल्कियतां हिते पयूं हुयूं ॿियो न त वरी छा जेकी अबे ॾाॾे जी मिल्कियत हुई तहां खे ई त खारायमि घणो मथो न खा कहे न तोखे बि बुछड़ो वञा त तुंहिंजे लाइ मानी टुकुर करणा परेशान लॻो पियो न अहिड़े तोखे कहिड़ी ख़बर मां ॾाढो परेशान आहियां हाँ साईं वॾी जंग कहणी आहे ए छोकरा लोग तुझे नहीं पता मैं कितना परेशान हूँ वो छो समझ मुझे समझो पर पोसा छा के मारे ते मच्छर भी न सजने ए छोकरा लोग तुम नहीं जानते हम